तवा हुआ मुबल्लिगन आलिमन जी ज़ुबान मो हज़रत अयूब अलैहिस्सलाम जो वाक़ियो ॿुधो आ, पर अचो त अॼु मां तव्हांखे तफ़सीरनि जी रोशनी में दलाइल ऐं तहक़ीक़ात जी रोशनी में इहो तफ़सीली वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। इंशाअल्लाह तव्हां असांजो ईमान बि ताज़ो थी वेंदो, तव्हां असांखे इन वाक़िए मां कई सबक़ बि मिली वेंदा। जेके जागो था त हथ मथे करे सुभान अल्लाह खे थो ॿुधायां। कुछ दोस्त टेक ॾेई वेठा आहिनि, इन्हनि खे निंड ईंदी जेकॾहिं सैयद जो अदब कनि, क़ुरान जो अदब कनि, थोरो मिड़ी टेक छॾे अचनि, वेझा अचनि त मां दुआ कंदो वेंदोमान, महिमान जी इज़त कंदो वेझा थींदो। अल्लाह तव्हांखे क़ब्र क़यामत में क़ुरान जी शफ़ाअत नसीब कराईंदा। अल्लाह से फरमायो व अयूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्र। सुभान अल्लाह जारी हुजे। सुभान अल्लाह जी बरकत सां अल्लाह जन्नत में मुफ्त में बाग हणाईंदव। सुभान अल्लाह जी बरकत सां जन्नत में एक सिर सोन जी लगंदव, ॿी सिर चांदीअ जी लगंदव। फरमाए अल्लाह जो नबी आ जंहिंजो नालो अयूब अलैहिस्सलाम आ, नबी भी आ त रसूल भी आ। नबी त हर नबीअ खे चइबो आ, रसूल उन नबीअ खे चइबो आ जेके नई शरीयत मिले, नवा अहकाम मिलनि, नवा किताब मिलनि। जीअं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे ज़बूर मिलियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे इंजील किताब मिलियो, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के तौरेत मिलियो। असांजे मिठे नाले वारे महबूब सोने मोहम्मद मुस्तफ़ा के ही किताबनि जो सरदार क़ुरान मिलियो। रसूल इन खे चइबो आहे जेके नई शरीयत, नवा अहकाम, कुछ सहीफ़ा मिलन। जे कुरान में अचे तो फी सुहुफ़ इब्राहिम व मूसा, ईअं हज़रत अयूब अलैहिस्सलाम के भी कुछ सहीफ़ा मिलिया। तफसीरन में अचे तो 1,24,000 नबियन में तकरीबन 313 नबी रसूलन जिनके नवा शरीयत जा अहकाम मिला। 313 नबी आइन पर वो रसूलन छो तो उनके नई नई शरीयत मिली, कुछ अहकाम तब्दील थिया। हज़रत अयूब अलैहिस्सलाम के बारे में मौलाना सरफराज सफदर रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो तफसीर लिखियो आहे कुरान मजीद जो ज़ख़ीरतुल जनान फी फ़हमिल कुरान। ए मुझे हथ में कुरान आहे, हेड़ा 19 जुल्द कुरान जा तफसीर जा लिखिया अथई, असांजे मदरसे में मौजूद आ। मौलाना वडी मेहनत करे दलाइलन सां लिखियो आहे त हज़रत अयूब अलैहिस्सलाम नबी भी हो, रसूल भी हो, त ज़मींदार भी हुयो। ज़मीन भी गंज हुयसि, एडी जमीन हुयस जो हज़रत अयूब अलैहिस्सलाम पंहिंजी ज़मीन के हर ॼाणाइण जे लाइ तकरीबन पंहिंजे माल जे वाड़े में 500 त दांद धारिया। असांजा वरड़ा ॻाल्हि कंदा आहिनि त अॻे दौर में ज़मीन खे हर ॼाराइबो हो दांदनि जे ज़रिए, हाणे बि किथे किथे हूंदो। हाणे त इंसाननि जी कुवत कमज़ोर थी वई आहे, जो ट्रैक्टर अची विया आहिनि, माण्हू ज़मीन खे ट्रैक्टर जे ज़रिए हर ॼाराइनि था, न त अॻे साईं दांदनि जे ज़रिए हर ॼाराए वेंदो हो। 500 दांद हुयसि त कुंडा खाई वारो ज़िले नौशेरे वारो पंहिंजी दिलि ते सम्झी वञो, हथ रखो, जे 500 दांद रुगो हर जे लाइ धारिया हूंदा त उनखे ज़मीन केतिरी हूंदी। ऐं हज़रत अयूब अलैहिस्सलाम के वरी अल्लाह साईं ॿियो माल बि गंज ॾिनो, तकरीबन 3000 उठ हुयसि। 3000 मुंहिंजी तबियत आहे, मुंहिंजे वाइद में तव्हां मूंसां ॻाल्हाईंदो हलंदो त सैयद जी दिलि अञा खुलंदी। जे तव्हां थकल हो त मां बि थकल आहे, 12 थी विया आहिनि। 12 बजे खां पोइ वाइज़ बि हूंदो आहे जीअं सकरात वारे ते यासीन पढ़ण। हा, पर साईं जी मोहब्बत ऐं तव्हांजी मोहब्बत जे करे हलंदासीं इंशाअल्लाह। तव्हां ॻाल्हाईंदो त मां बि हलंदुसि, न ॻाल्हाईंदो त निंड कंदासीं ॿई। घणा उठ हुयसि? 3000 उठ। 3000 उठ। मां बलोचिस्तान वेंदो आहियां जलसन ते, हेॾे गंदावा, गंदा खां भागनाड़ी, झलमक्सी, सिबी, नोशकी, कोटा, आसे वंगू कर हब लसबेला, एडे मां उठ जाम ॾिसी आवा, डाचियूं भी घणियूं, छो त बलोचिस्तान में पानी घटा, इते ॿिया जानवर धारींदा घटि आहिनि, उठ खे इन करे घणो धारींदा आहिनि जो उठ अहिड़ो जानवर आहे जेको हिकु ॾींहुं पानी पीए भली पोइ 7 ॾींहं पानी न मिलेसि त बि जीअरो रहंदो। ॿियनि जानवरनि में इहो आहे त पानी पीअंदा वरी ॿिए ॾींहुं पीअंदा वरी टे, उठ खे भली 7 ॾींहं पानी न मिले बि ख़ैर आहे, पीअंदो आहे त हिकु मन पीअंदो आहे। उठ घणो आहे ओॾे पाक हुन में हिंदू बलोचिस्तान जे पासे उठनि जो उठ जानवर घणा आहिनि, ॾाचियूं।
मां दोस्तन को पुछा कई तो उठ जी कीमत घणी आ मुखे चयो साईं शाह साहब हिन दौर में हिकड़ो उठ 2.5 लख जो आ 2 लख 2.5 लख हिकड़े उठ जी कीमत आ पो मां अंदाज़न हिसाब लगायो त वाह मुंहिंजा रब हज़रत अयूब के केॾो माल ॾिनो हुयई जेकॾहिं 3000 उठन के ज़रब तो कयां मां 2.5 लख सां त हिन दौर जा केॾा पैसा थी वरी नंढो माल भी जाम हुयस तफासीरन में अचे तो बकरियूं शेला घटा रिढा तकरीबन हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे माल जे वाड़े में 7000 हुयस इन दौर में जो कंहिंजे वाड़े में 7000 बकरियूं हुजन शेला इहो गरीब है या आसूदो है अमीर है न एडो माल रब ॾिनो अयूब अलैहिस्सलाम के सखी एडो जो सजो डी पंहिंजे घर जे भरसां हिकिड़ी ओता कठा रहे उते फी सबीलिल्लाह सुबुह हुजे मंझंद हुजे शाम हुजे रात हुजे केड़ी भी महल को मेहमान अचे भली पंहिंजो आ परायो आ दुश्मन आ मुसाफिर आ कमजोर आ अमीर आ गरीब आ यतीम आ मुसलमान आ काफिर आ केड़ो भी आ के खाली न मोटाइंदो सभिनी के मानी खाराइंदो और सखीअ जो माल खुटंदो भी ना हदीस पाक में इंदो आ त सखावत हिकु एड़ो वण आ जंहिंजी पाड़ अल्लाह से जन्नतुल फिरदौस में हणाई बखील भी हिकिड़ो वण आ जंहिंजी लाम ऐं शाखां पूरी दुनिया में आहिनि पर उन बखील जे वण जी जेका पाड़ आ न उहा रब जहन्नम में हणाई सखावत जी जेका लाम टाम आहे इहा तव्हांखे शिके करी वञी जन्नतुल फिरदौस में पहुचाईंदी एॾो सखी मानी त अल्लाह जी आहे न रोज़ी अल्लाह जी आहे भली तुंहिंजे दर ते को वाणियो छो न अचे ओॾ भील बागड़ी अचे बि मानी घुरई त न कजांसीं त हलो काफ़र आहे निकिरो असांजे ॻोठ में छो आयो आहे न असांजो सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि साईं ख़त्मे नबूवत जो वॾो आलिम हो तहरीक जो लीडर हो उन जी ॻाल्हि किताबनि में लिखल आहे त साईं अताउल्लाह शाह बुखारी वाणियुनि खे बि पाण सां गॾु विहारे मानी खाराईंदो हो के एतिराज़ कयो साईं हे वाणिया आहिनि गैर मुस्लिमन चवंदो पुटु आहिनि त वाणिया पर उम्मती त मुंहिंजे नाने मोहम्मद जा अलाही केतिरा वाणिया सैयद जो अखलाक ॾिसी करे ख़त्मे नबूवत जे इन क़ाइद लीडर जो अखलाक ॾिसी करे कलमो पढ़ी मुसलमान थी विया खुद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफरन जी भी मेहमान नवाजी कई है दुश्मनन जी मानी खड़ाई है नबी साहब हजरत अयूब अलैहिस्सलाम जो नंगर भी हलंदो सुभान अल्लाह शादी भी कई घरवारी जो नालो यस बीबी रहमत वरी रब साईं औलाद भी गंज ॾिनस हिकड़ी घरवारी मो 7 पुट भी थियस 3 न्याणियूं भी थियस उम्र गुजरती वही अयूब अलैहिस्सलाम तकरीबन 80-90 साल ते पहुतो पंहिंजे पुटन जी शादी भी कराई न्याणियुनि जी शादी भी कराई 7 पुटन मो रब साईं वरी औलाद भी ॾिनस माना ॾाढो भी थी वियो पोटा छा त पो ॾाढो भी थी वियो पोटा भी थियस पोटियूं भी थियस वरी न्याणियुनि के शादी कराई पंहिंजी हयातीअ में न्याणियुनि मो भी औलाद थियस डोटा भी थियस डोटियूं भी थियस त अयूब अलैहिस्सलाम नानो भी थी वियो ॾाढो भी थी वियो नानो भी थी वियो हलंदे हलंदे वरी जने पुटन के शादी कराए तो सुभान अल्लाह पुटन जो भी प्यार पंहिंजे पीउ सां एॾो जो पुट भी चवनि पिया बाबा असां तोखां जुदा न थींदासीं शादीअ खां पोइ भी बाबा तूं असांजे घर जी भाॼी हिक देग में पचंदी सभु पुट तोसां गॾु रहंदासीं हाणे त अल्लाह माफ़ करे छोरनि खे शादी कराए बद छॾे विया पीउ माउ खे हा हाणे उहे मोहबतूं न रहियूं साईं हाणे भित थी वई हाणे जुदाई थी वई हाणे त एड़ो हाल थी वियो आहे अल्लाह माफ़ करे असां त सिंध बलोचिस्तान घुमूं था क़ुरान जे सदके हिकड़ी जाइ ते वियमि दुख जी ॻाल्हि थो ॿुधायांव नौशरे वारो चवनि पिया साईं हिन ॻोठ में हिकिड़ो भाउ वफ़ात करे वियो उन जे जनाज़े में भाउ न आयो भाउ जे जनाज़े में मुंहुं न ॾिठो अचे छो भत बिरादर ख़तम आहे भाउ जे तॾे ते भाउ जे जनाज़े में मुंहुं ॾिसण बि न आयो सोट ते कावड़े वेठो आ मासात सां कावड़े वेठो आ अल्लाह कबूल फरमाए अणगुरी खिदमत कई थी अल्लाह वधाईंदे दुख जी ॻाल्हि थो ॿुधायां ज़िले नौशरे वारो जो मोहब्बतूं ख़त्म थी वयूं नफ़रतूं अची वयूं तॾहिं त बरकत भी हली वई
दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांखे मिट माइटनि सां रिश्तेदारनि सां ताल्लुक कटण जी न ताल्लुक जोड़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। माइटी अल्लाह जे अर्श सां गंढियल आहे। अल्लाह जे अर्श ते माइटी दुआ कंदी आहे त रब जेको रिश्तेदारीअ खे गंढे मां बि उन जे लाइ दुआ थी कयां रब तूं बि उन सां ताल्लुक रखजांइ। जेको रब रिश्तेदारी ख़त्म करे टोड़े या अल्लाह मां बि बददुआ थी कयां तूं बि उनखे पाण खां परे करे छॾे। एड़ी मोहब्बत वॾी बरकत अथव। हज़रत अयूब अलैहिस्सलाम भाॼी बि पाण विराईंदो पोटन में डोटन में न्याणिन में पुटन में पर इहा आदत भी भली हुयस जॾहिं भाॼी विराईंदो हो वॾी देग भाॼीअ जी पचंदी छो त 47 खानदान गॾु रहंदा 47 अफराद हिक देग में भाॼी खाईंदा पोटा पुट डोटा डोटियूं न्याणियूं उन्हनि जा मुड़स वरी पुट उन्हनि जा वरी घर वारियूं सभु गॾु रहंदा। पोइ हज़रत अयूब अलैहिस्सलाम चवंदो भाॼी वठी वञो सभई पर पहिरों थाली खणी चो त पहिरों भाॼी मां फी सबीलिल्लाह अल्लाह जे नाले ते कढां। देगड़ीअ में पहिरीं वठी अल्लाह जे नाले फी सबीलिल्लाह भाॼी कढा रब जे नाले। बाबा कंहिंखे ॾींदो पुट पुछंदा पुट पाड़ो नबियनि खे प्यारो आहे असां धो करे खाऊं मतां को पाड़े वारो बुख ते सुतो पियो हुजे क़यामत ॾींहुं अल्लाह पुछा कंदो हीअ भाॼी मां कढी आहे पुट वञो पाड़े में को बुख ते त न वेठो हुनखे ॾेई अचे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुझे घर जे सॼे पासे को 40 घर तुझो पाड़ो आहे वरी खबे पासे को 40 घर तुझो पाड़ो आहे अॻियों 40 घर पाड़ो थी वरी पोयों 40 घर पाड़ो थी। खुदा जो कसम आहे उहो कामिल मोमिन कोन्हे जेको पाण पेट भरे खाए पाड़े वारो को रात जो बुख ते सुतो पियो हुजे। अम्मा आयशा सिद्दीका चवे थी मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बाकरे गोश्त जी भुगल भाॼी तैयार कई तमाम सोहनी घाटी भाॼी तैयार करे साईं जन के दस्तरखाने ते रखियम साईं जो तां जे लाइ सुठी भाॼी तैयार कई आ। साईं जन ॾिसी करे फरमायो ओ सिद्दीका तय्यबा ताहिरा लबैक या रसूल अल्लाह वञ पानी त खणी आ। अम्मा आयशा चवे थी मां पानी खणी आयम उन भुगल बाकरे गोश्त में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼो जग पाणीअ जो हारे ये चमचे सां गॾाए करे फरमा आयशा मां मोहम्मद के हक नाहे जो मां पाण भुगल भाॼी खावां मतां मां मोहम्मद जे पाड़े में को बुख ते सुतो पियो हुजे। आयशा भाॼी शिटी कंदी कर अवल नबी पाड़े वारनि खे खाराईंदो पोइ पाण खाईंदो। अॼु पंहिंजी दिलि ते हथ रखो पाड़ो यादि आहे गणती ना का परेशानी ना है। खुदा जो कसम आ उलमा इन हदीस जी रोशनी में लिखियो आ अल्लाह गंज दिनो थी भली पंजी औलाद के फ्रूट स्पेशल खाराए सुठियूं भाजियूं सुठा ताम खाराए छो त जेको ता घर वारन के खाराईंदा हो न ले अहलिही व मालिही सदक़तुन इयो पैसो भी अल्लाह क़यामत दी ताराज़ी में तोरे ता के सदको करे नेकियूं वधाए जन्नत में मोकलींदो। घर वारन के खाराइण इहो सदको आ पर मुझे साईं फरमा जे करे अल्लाह गंज दिनो थी त को उच्चा ताम उच्चा खादा कारी थेलीअ में या शलीअ में लिकाए खणी अच जाए या उन फ्रूटन जो खला के गरीब यतीम जे घर जे ॿाहिरो न इछलाई जाए मता के गरीब जी नजर पे उन जी दिल मो आह निकरे मता खुदा बेपरवाह थी मता नाराज थी पई तोखे घर में सुञो करे मता उन गरीब के आसोदो करे छॾे। तेजे घर सोचे समझी करे वडाई न कजाए भली सुठा ताम खाओ पर गरीब जे विराए दी जाए जे नथो विराए सके तो उनको लिकाए खणी जाए मता खुदा नाराज थी वजे। हजरत अयूब अलैहिस्सलाम शुक्र भी कंदो जिक्र भी कंदो सब्र भी कंदो अल्लाह जो इम्तिहान तो अचे लग़्ज़िश थे थी नबी गुनाह तो न कंदो आ गुनाह जो इरादो भी न कंदो आ बाकी नबी इंसान आए इंसान को थोड़ी भुल थी वेंदी आ। तफसीर लिखंदा त शैतान एतराज कयो अल्लाह सही के चवण लगो शैतान ओ रब अयूब शो न तुझी तारीफ करे शो न तुझा शुक्राना आणे रब जमीन भी गंज दिनी तसी 500 डांद तसी
3000 उठ तसे 7000 बकरियों शेला घटा रिढा तसे शैतान दो ते रब औलाद भी अथसे पुट तसे पोटा तसे पोटियूं तसे डोटा तसे डोटियूं तसे न्याणियूं तसे वो शोन तुझी तारीफ करे सेहत भी अथसे अल्लाह फरमायो पलीत शैतान चुप कर मां जाना तो पंहिंजे नबी के भली मां सब कुछ दिनो तमास तभी मुझी तारीफ तो करे पर जे शैतान मां अल्लाह हर शे खसे शदास तभी मुझी तारीफ कंदो ज़िले नौशहरे वारो अल्लाह वट कामयाब भी उहो माण्हू तव जेको सुख में भी अल्लाह के याद करे दुख में भी अल्लाह के याद करे असां दुख में तो हाय घोड़ा करे रब के याद कयूं था पर असां जो हाल ही जो सुख में तो रब जो नालो ही विसरी तो वही और जिंदगी जो हिस्सो तव कदी दुख भी इंदा कदी सुख भी इंदा फ़इन्न मअल उसरी युसरा इन्न मअल उसरी युसरा दुखन पुठियां सुख ईंदा न सुखन पुठियां दुख ईंदा शैतान एतराज कयो रब चयो शैतान ॾिस मां पंहिंजे बाने को इम्तिहान वठां थो अब इम्तिहान ईंदा न ईंदा ये जिंदगी जो हिस्सो है ना इम्तिहान नबियन ते भी आया तो वलियन ते भी आया इम्तिहान तू असां ते भी ईंदा पर मौलाना दुआ कर त को अल्लाह इन इम्तिहानन में कामयाब करे हलाऊं अगते जागो तो बुधाया हजरत अयूब अलैहिस्सलाम जे मथो इम्तिहान अची वियो घर वारन जी दावत कई सजे खानदान जी भली भाजी तैयार कई मानी तैयार कराई सब पुट पोटा पोटियूं डोटा डोटियूं सब न्याणियूं उन्हनि जा मुड़स दस्तरखाने ते 47 ॼणा तकरीबन वेठा पान वेठो आ भाजी कढण लाइ घर वारी बीबी रहमत मानी थी कढे अजो औलाद जी दावत कई आ अबे अम्मा खबर न पवी जेका भाजी कढंदो अयूब अलैहिस्सलाम अल्लाह जे नाले ते रोज अजो भलो भली भाजी तैयार कई अजो औलाद के ये नजर जो कई त मोहब्बत अची वई औलाद सां थींदी आ फितरती अमल आ हजरत अयूब तो फरमाए मां को भाजी कढणी विसरी वई अल्लाह जे नाले वारी रोज कढंदो पेरी भाजी पेरी वटी अल्लाह जे नाले ते अज जो दावत के औलाद के हिक जाय ते जो डिठे दिल बाग बहार थी वेस औलाद सा मोहब्बत प्यार थींदो आ फितरी अमल आ अयूब अलैहिस्सलाम जो मगो अल्लाह जे नाले वारी भाजी कढणी विसरी जो वई त अल्लाह जो इम्तिहान अची वियो थोड़ी गाल ते भी पांजे प्यारन को अल्लाह इम्तिहान वठंदो आ छो त प्यारा सब्र कंदा अञा दर्जा वधाईंदा विसरी जो वई त इम्तिहान यो मुश्किल अची वई जो घर जी छत किरी पई जेके भी दस्तरखाने ते वेठा पुट उन्हनि जूं घर वारियूं न्याणियूं उन्हनि जा मुड़स डोटा डोटियूं पोटा पोटियूं सब जो सब अल्लाह ताला हिकड़ी जाय ते शहीद करे ज़िले नौशहरे वारो पंहिंजी दिल ते हथ रखो असां जे घर में हिकड़ो जनाज़ो निकिरंदो आ छा हालत हूंदी आ ऐं न खुदा जे नबी के सलाम आ जंहिंजे घर में हिकड़े टाइम ते 47 जनाजा निकिता सब खानदान पंहिंजो केड़ा जनाजा निकता केड़ियूं कबरा खोटाए केड़ा जनाजा पड़े कंध कंधे पांजे कुल्ले ते कांधी खए जनाजा खए शा हाल हूंदो इन खुदा जे 80-90 साल पोड़े नबी जो पर पो भी अयूब अलैहिस्सलाम हाय घोड़ा न कए इन इम्तिहान ते सब्र करे चवे तो या अल्लाह काई घबराहट न औलाद दिनी भी तू वर्ती भी तू इन आयत जो मिस्ताक थियो अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबा मोमिन के मुसीबत इंदी आ तकलीफ इंदी आ आजमाइश इंदी आ इम्तिहान इंदो आ तकलीफ इंदी आ प्यारी प्यारी जानियूं जुदा थी वेंदियूं त मोमिन छा चवंदो आ तव्हां भी चओ क़ालू इन्ना लिल्लाहि ये लज़ चो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन या अल्लाह औलाद दिनी भी तू वर्ती भी तू रब अमानत तुझी मां हिन हाल में भी तो खो राज़िया अल्लाह फरमा मलाइको लिखो त अयूब अलैहिस्सलाम हिकड़े इम्तिहान में कामयाब थी वियो असा तो कावड़ा वेठा होंदा न अल्लाह मौत देनो ही तो मुझे अब्बे के छोड़ने फिलाने जो पी मारे हां फिलाने जी मां मारे हां मुझे दुश्मन जी मुझी अम्मा छो वई असा तो रब ते कावड़ा वेठा हूं रब जी रजा ते राजी न था थियूं सलाम आइन खुदा जे नबी के जंजो सजो खानदान तबाह थियो तबे जे राजी आया रब माखे शिकायत न है मां राजी आ
अल्लाह से फरमायो शैतान ॾिस खटी वई इम्तिहान में वरी बी तकलीफ़ तो ॾियास 3000 उठ जेके बीठास उन्हनि ते मौत अची वियो सॼा उठ तबाह थी वियसि बीमारीअ में माल मरी वियो वरी बकरियूं शेला घटा रिढा भी तबाह थी वियसि डांद भी तबाह थी वियसि सब जोड़ी डांदनि जी तबाह थी वई डांद वया त पोइ ज़मीन भी ग़ैराबाद थी वई हाणे ॾियो ख़बर मलाइको अयूब छा थो करे रब हिन हाल में भी चवई तो ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु इल्लल्लाह 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 अल्लाह 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 रात जा 12 लगी 20 मिनट थिया रब जी ज़िक्र था कन अल्लाह इन्हनि खे ज़िक्र जे सदके असां सभिनी खे जमात खे मरण महिल पंहिंजो कलमो नसीब कराई जाए चो अल्लाह 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 अल्लाहू 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 रब चयो ओ शैतान पलीत ॾिस नज़र कर मलाइको ॾिसो मुंहिंजो बानो आ सब माल खसियो मांस ज़मीन तबाह कई मां तबे हाय घोड़ा न करे तो तभी ज़ुबान ते मुंहिंजो ज़िक्र करे तो मलाइको लिखोस मां रब जे बे इम्तिहान में भी खटी वियो असां तव्हांजी अल्लाह ख़ैर करे घर में हिकड़ी में मरे भी रब ते कावड़े हवेंदा हूंदा अल्लाह मुंहिंजी में छो मारे दुश्मन जी मारे हां बे जी मारे रब जी रज़ा ते असां राज़ी न थींदा आहियूं पर इन वाक़े में सबक त सिखो जंहिंजा 3000 उठ तबाह थी वञनि 7000 बकरियूं शेला घटा रेडा तबाह थियनि 500 डांद जंहिंजा तबाह थियनि जंहिंजी ज़मीन ग़ैराबाद थिए उनखे हाय घोड़ा न हूंदी पर न चए तो मौला मां हिन हाल में भी राज़ी आहियां खुदा जो कसम इन जे शुक्र के सलाम आ इन जे सब्र के सलाम आ जिक्र के सलाम आ घणी तकलीफूं आयूं ब इम्तिहान आया पर बिनी में कामयाब अचो ताणे आखिरी इम्तिहान बुधाया गर्मी जी मौसम में वही कुरान था बुधो मां दुआ तो क्या अल्लाह ताके कब्र क़यामत वारी गर्मी को बचाए आमीन चो